जय झूलेलाल दोस्तों, मां सतीश रायसिंघानी तव्हां सभिनी खे खोड़ खोड़ वधायूं त असांजो 28 सिंधी सम्मेलन अक्सा तरफ़ां अलायंस ऑफ ग्लोबल सिंधी एसोसिएशन तरफ़ां थी रहियो आहे तव्हांजे सुहिणे प्यारे मुल्क प्यारे शहर में दुबई में 21, 22, 23 डिसंबर। अचो सभई गॾु थियूं, मौजूं कयूं ऐं पंहिंजो सिंधियत जो नालो रोशन कयूं। ॾाढियूं कंदासीं, ॾाढियूं मौजूं कंदासीं। सो वेलकम विद द फैमिली। लव यू। जय झूलेलाल। जय झूलेलाल दोस्तों, तव्हां सभिनि खे वाधायूं। ही 28 सम्मेलन अची रहियो आहे। खूब सारी एंटरटेनमेंट थींदी ऐं सभिनी दुनिया मां माण्हू ईंदा। असां सभई मिली करे सिंधियुनि जा जेके मसइला आहिनि उन्हनि ते ॻाल्हाईंदासीं। प्लीज़ डू कम विथ ऑल योर मेंबर्स। सभई एसोसिएशन ज़रूरु अचो ऐं अची पार्टिसिपेट कयो। जय झूलेलाल। जय झूलेलाल। जय झूलेलाल।